फाउंडेशन तरफा बागी नारायण श्याम अवार्ड तकरीब में जो हार्दिक स्वागत है। 1987 वाले ज़माने में सहयोग जो वजूद तो थे 87 में पहरियों नारायण श्याम अवार्ड मिलो ऐं इन मक़सद खां इहो अवार्ड हिंद ऐं सिंध के अदीबन खे हिंद सिंध के सिंधुनि खे इन भाकुर ते ताड़ी हो जाए और सिंधियुनि जी महफ़िल जान मौजूद वक्त में हलंदड़ सदी जो मां भाया तो बेहतरीन शायर इमदाद हुसैन साहब जो असांजे सर ते हिते पहुता आहिनि। असीं उन्हनि जा बि आभारी आहियूं, उन्हनि जो स्वागत कयूं था। उन सां गॾु स्वागत आहे असांजे जीअं महिमाननि जो कीरत बावाणी साहब ऐं डॉक्टर एल हीरानंदाणी। अॼु जो ही मेड़ जेको आहे अदीबनि साहित्यकारनि विद्वाननि जी गॾिजाणी आहे। मां भाया थो त इमदाद हुसैनी साहिब खे तव्हां बखूबी उनजे कयल शेवाउनि खे उनजे अदब जे खेत्र में उनजी शाइरी जे मैदान में जेके उनजूं ख़िज़मतूं आहिनि उन खां बखूबी वाक़ुफ़ आहियो। इमदाद हुसैनी साहब कोई अध सदीअ खां मां इहो मञा थो त शाइरीअ जे मैदान में डोड़ो पाए रहियो आहे। हुन काइनात जे हर हिकु पहलूअ खे पंहिंजे शाइरीअ में कलमबंद कयो आहे। मूं वेझड़ाई में जॾहिं ही नारायण श्याम अवार्ड जी सिलेक्शन थी त मूंखे भेण हुतां कुझु किताब मोकिलिया जंहिंखे पढ़ण जो मौक़ो मिलियो त मूंखे इहो महसूसु थियो त हुनजी शाइरी अंदर में हिकु घाव हिकु जख्म पैदा करण जी शक्ति रखे थी। प्यार मोहब्बत उल्फत वतन जे लाइ हुब प्यार इहे सभु ॻाल्हियूं हिन पंहिंजे ज़हन में आणे करे असांजे साम्हूं रखियूं आहिनि। मां सम्झां थो हुन हिकिड़ो अलॻि पंहिंजो मुक़ाम ठाहियो आहे, पहचान ठाही आहे। संदसि योगदान इहे महसूसु थी रहियो आहे त हिकु तारीख़ी योगदान आहे। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु उहे असांजे विच में आहिनि। इहा असांजे लाइ सचमुच फ़ख्र जी ॻाल्हि आहे। असांजो सही माना में ही नारायण श्याम अवार्ड जेको आहे उहो 6 दिसंबर यानी सुभाणे लाइ रिथियल हुयो। जॾहिं वीज़ा वग़ैरह जो बंदोबस्तु थी वियो त मुंहिंजो भाउ सां ॻाल्हाइणु थियो हुते इमदाद साहब चई अॼु मां लेटियो पियो हुउसि मंझंदि जो मूं ख़्वाबु ॾिठो त नारायण श्याम अवार्ड मूंखे दिलीप कुमार जे हथ मां मिली रहियो आहे। सो मूं चयो साईं इहो तव्हांजो ख़्वाबु इहो सुपिनो ज़रूरु साकार थींदो, असीं कोशिशि कंदासीं। ऐं असां कोशिशि कई। दिलीप कुमार 6 दिसंबर असांखे डेट ॾिनी पर वेझड़े में हुनजी तबियत नासाज़ थियण जे करे ईअं पियो महसूसु थियो त शायदि उहो प्रोग्राम न थी सघियो। हुन वीचारे एतिरो बि असांखे ऑफर कयो त तव्हां 50-60 ॼणा राइटर्स अदीब जेके तव्हांजे समाज जा विद्वान आहिनि सभिनी खे वठी अचो, मां हुननि सां मिलंदुसि। पर हुनजी तबियत कल्ह इमदाद साहब पाण ॾिठो त हू बीहण जे पोज़ीशन में न हो, माना वेही करे सॼो पियो वीचारे लहे पियो त हुनजे गोॾनि में कुझु प्रॉब्लम आहे या ॿियूं के तकलीफ़ूं आहिनि। पर हुनजी सुठाई आहे। हुन शख़्स असांजे लाइ कल्ह 10 मिंटे जो वाइदो कयो पर 1.25 कलाक असां सां गॾु वेठो ऐं उन्हनि जे मुबारक हथनि सां असां सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां ई बर्पा कयल नारायण श्याम अवार्ड जंहिंजी सही माना में शुरूआत जेको
87 में थी आहे। उन में मूंखे जेको साथ रहियो या शुरूआत असां गॾिजी ठाकुर चावला ऐं गोविंद माली साहिब हुन थिया था, उन्हनि जी इहा सॼी रिथ हुई ऐं उनखे असां अमली नामो पहिरायोसीं। ठाकुर चावला जी बि हिते वेठा आहिनि। त उहो जॾहिं हुनजे मुबारक हथनि सां मिलियो त हुनजो हिकिड़ो जेको अहसासु आहे उहो त इमदाद साहिबु तव्हां सां वंडींदो। पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त असांखे 10 मिंट जे टाइम खां पोइ हुनखे एतिरो लुत्फ़ अची वियो असांजे कंपनी में, असांजे ॻाल्हियुनि में, जो असां सां 1.25 कलाक हुन में ई हाल हुयो। न सिर्फ़ु अवॉर्ड ॾियण खां पोइ ॿियूं के ॻाल्हि, पर पंहिंजे घर परिवार ते हुन ॻाल्हियूं कयूं। सभ खां पहिरीं हुनखे ख़बर आहे मां सिंधी जातीअ जो आहियां, सिंधीअ जो आहियां, त हुन जेको खीकारियो असांजी आजिया कई उहा सिंधीअ में कई। ख़ुशि आहियो बिल्कुलु उन हिसाब सां जीअं लहंदे मथां सिंधीअ में अची करे हुन असां सां खीकारे मिलियो, ॻाल्हायो। तंहिंखां पोइ पंहिंजे परिवार जे बारे में एतिरो वेझो थी वियो जो पंहिंजे भाउरनि जे बारे में, उन्हनि जे औलाद जे बारे में, पंहिंजे भेनरुनि जे बीमारीअ लाइ, पंहिंजे घर परिवार लाइ, पृथ्वीराज कपूर सां गॾु जेको मुग़ल आज़म जो दौरु हुन ॾिठो, उनजी टैलेंट लाइ, उनजे लाइ जेका उनखे श्रद्धा हुई, इज़त हुई, काफ़ी कुझु हुन कयो। तंहिंखां पोइ इमदाद साहिबु उन्हनि खे पंहिंजूं कुझु लिखियल शायरियूं ॿुधायूं। उन ते हुन पंहिंजो कुझु उन वक़्तु जोड़ियो, कुझु वेही करे ऐं 1.25 कलाक कीअं गुज़रियो कुझु ख़बर न पई। सो असांखे बेहद ख़ुशी आहे त असांजो उहो जेको कोशिशूं हुयूं त हिकु हिंद ऐं सिंध जो जेको मशहूरु फ़नकार आहे, कलाकार आहे, जंहिंखे असीं अभिनय सम्राट करे चऊं था, उनजे हथां हिकु अहिड़े ॿिए शख़्सियत जो जंहिं पंहिंजो हिकु अलॻि शाइरी जे मैदान में तारीख़ लिखी आहे, उनजो उनजे हथां स्वागत थियो। सहयोग फाउंडेशन लाइ इहा नाज़ जी ॻाल्हि आहे। हिकु दफ़ो वरी मां इमदाद साहिब जो हार्दिक स्वागत ताड़ियुनि सां तव्हां सां मिली करे करणु चाहियां। ट्रॉफीअ जी जेके दस्तूरी अवार्ड जी रस्म आहे उहा कल्ह पूरी थी चुका आहे, पर ही मेडल असां वटि जेको आहे गोल्ड, इहो ऐं ही असांजो दुशालो जंहिंखे अजरक चऊं था, इहो मां चाहींदुसि त मिस्टर कीरत बाबाणी ऐं डॉक्टर एले छेरानानी मिली करे इमदाद साहिब खे भेटनि। ये ट्रॉफी 3 ॾींहं अॻियां मोकिलियो, हिकिड़ा पाकिस्तानी डॉक्टर आहे उन मूंखे पाराए। अजर के पास तुमते पाराए हिनखे 30 शब्द शाह पोइ जेको हुसैनी आहे सो हिन पंहिंजे तख़लस जे हिसाब सां ॻंढियो आहे ऐं उहो मां सम्झां थो मुंहिंजो सम्झण जी त हुसैनी शायदि हिन प्रोफेट हुसैन जे सिलसिले में इहो पाण ते तख़लस रखियो आहे। ख़ैर कीअं बि हुजे, मतिलबु इहो आहे त इमदाद चंद सिंधी शाइरनि जे सिफ़ में मां भेट न कंदुसि, छाकाणि भेट ॾाढी ॾुखी थी पवंदी आहे ऐं ॾाढी उघरी लॻंदी आहे, पर इहो अटकल अधु डज़न उन्हनि शाइरनि जे सिफ़ में आहे जंहिंमें अयाज़ आहे, ताजिल बेवस आहे, उस्ताद बुखारी आहे ऐं ॿिया बि केतिरा ई आहिनि जेके। दुनिया काफ़ी बदिलजी वई आहे, हालतूं काफ़ी बदिलजी वयूं आहिनि। उहे हालतूं, इहे बदिलियल हालतूं असांजे केतिरे फ़ाइदे में वञनि थियूं, केतिरे नुक़सान में वञनि थियूं, छो त इहे तब्दीलियूं असां हिकिड़ियूं तब्दीलियूं अहिड़ियूं थियूं अचनि जेके असां कॾहिं चाहियूं न हुयूं, उहे असां ते मढ़ियूं पयूं, जंहिंमां ज़ाहिर आहे असांखे नुक़सान ई पहुतो। तव्हां हिते ख़ुशि आहियो, इकोनॉमिकली तव्हां सही नमूने सां तव्हां पाण खे अॻिते वधायो आहे, इहा हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर ॿोली जे हवाले सां जॾहिं असां ॾिसूं था, सोचूं था, ख़ासि तौर ते असां जेके लेखक आहियूं, त हालतूं हिते बि सही कोन्हनि, हालतूं सिंध में बि सही कोन्हनि। असांजो दोस्त मोहन कल्पना उहो सदाईं इहो चवंदो हो त असीं तव्हां ॾांहुं था ॾिसूं, माना सिंध ॾांहुं था ॾिसूं, जिते धरती आहे तव्हांखे, जिते ॿोली बची सघे थी, जिते तव्हांजी सभ्यता बची सघे थी। मां अॼु तव्हां सभिनी साम्हूं ईअं चवां थो त असीं वरी तव्हां ॾांहुं था ॾिसूं, छो त मूं ॾिठो आहे त
त हिते जेको लिटरेचर लिखिजे थो, ख़ासि तौर ते लाल पुष्प जो नालो खणंदुसि, सुंदरी जो नालो खणंदुसि, ऐं रिसर्च वर्क ख़ासि तौर ते जेको थिए थो उहो मयारी आहे। असां वटि उहो मयार मेंटेन न थी सघियो आहे। असांजे दोस्त बलदेव हिकिड़ी ॻाल्हि कई, उन में जीअं साईं कीरत टिखड़ जो सही नालो वरितो, हाणे टिखड़ जो उते बि सही उचारे न सघंदा आहिनि, के तखड़ चवंदा आहिनि, के टुखड़ चवंदा, अलाए छा छा हुनखे पिया चवंदा आहिनि। पर टिखड़ जो असल में माना हुनजी लफ़्ज़ जी इहा आहे त टिनि धीअरनि खां पोइ जेको पुटु ॼमंदो आहे या टिनि पुटनि खां पोइ जेका धीअ ॼमंदी आहे उनखे टिखड़ चइबो आहे, उनखे सभाॻो बि सम्झो वेंदो आहे। असांजो ॻोठु दरिया जे सिंधु जे किनारे ते आहे ऐं उहो असांजा सिंधु असांजा 3 ॻोठ ॿोड़ी ठपी हुई, इहो असांजो 4थो ॻोठु आहे जंहिंमें मां आहे। सिंध सिंधी में कहें हिंदी में, सिंध हिंदी में कहें सिंधी में, एक ही बात है सिंधी हिंदी, एक ही बात है हिंदी सिंधी, हाँ मगर याद रहे सिंध फकत लफ्ज नहीं। हाँ मगर याद रहे सिंध फकत लफ्ज नहीं, लफ्ज जो या तो कहे जाते हैं, लफ्ज जो या तो सुने जाते हैं, लफ्ज जो या तो लिखे जाते हैं, लफ्ज जो या तो पढ़े जाते हैं, जिनकी तरतीब बदलने से बदल जाते हैं मानी और मतालीब सभी, अक्सर औकात तो माने नहीं रहते कोई, इन्हीं अल्फाज के खोटे सिक्के लोग जेबों में लिए फिरते हैं और जब चाहे चला लेते हैं। हाँ मगर याद रहे सिंध फकत लफ्ज नहीं, सिंध मानी है हमारे मानी, सिंध धरती है गगन भी है सिंध, खेत खलियान है मजदूर है दहकान है सिंध, सिंध सागर है नदी है धन है, और हम खाक नशीनों का वतन भी है सिंध, हम दिया है तो उजाला है सिंध, हम कवि हैं तो कविता है सिंध, और पूरब से उभरता हुआ गुलरंग सवेरा है सिंध। आइए आइए इस नज्म को कुछ और भी सादा कर लें, आइए आइए इस नज्म को कुछ और भी सादा कर लें, अपने आंगन की तरह दिल भी कुशादा कर लें, और आंगन की तरह पेड़ घना पेड़ उगाएं उसमें, जिसमें फल फूल हों पंछी भी हों और छाया भी, और बच्चों के लिए झूला भी। आइए आइए इस नज्म को कुछ और भी सादा कर लें, और हम कुछ न करें सिर्फ यही दिल में इरादा कर लें, सिंध सिंधी में कहें हिंदी में, सिंध हिंदी में कहें सिंधी में, हाँ मगर दिल से कहें और सब मिलकर कहें। हलंदे हलंदे हिकु दफ़े नाम जवानी चयो त कुझु करणु चाहियां थो पर ॿुधायो छा कयां। उहो दौरु उहो हो कि मूं चयो त नारायण शाह जे नाले ते अवार्ड शुरू कर, ऐं उन्हनि शहरनि खे ॾे जेके हिते जा बि हुजनि हुते जा बि हुजनि, शहरनि ते ॿिन्ही पाड़े खे ॻंढण लाइ हिकु सुठो तरीक़ो थी पवंदो। ऐं 10 या 12 साल जेतिरा बि थिया आहिनि उहा हिन ॻाल्हि यकदमि वञी ऐं उहो सिलसिलो हलंदो आयो आहे हिन ताईं। कॾहिं साल अॻियां पुठियां थी वेंदो आहे पर थियो आहे हिन महिल भले हुन केतिरियूं बदिल सदियूं थी बि वयूं आहिनि, पर हुन सां असां वास्तो न आहे। असांजो वास्तो आहे त इहो थिए, नारायण शाह जो नालो ज़िंदा हुजे ऐं असां सिलेक्ट करे हुन ॿिन्ही पासे खां शाइर अॻियां आणियूं